अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त अॻु में असां इसम जा 4 क़िस्म पढ़िया ऐं 5 क़िस्म जो पढ़ंदासीं। इसम ज़ात छा आहे? इसम ज़ात खे वधीक सिखण लाइ उनजी वस्फ़ पढ़ंदासीं ऐं उनजी डेफिनेशन। उहो लफ़्ज़ जेको जिन खे जुमिले में सिर्फ़ु महसूसु करे सघिजे ऐं ॾिसी न सघिजे, अहिड़े नालनि खे इसम ज़ात चइबो आहे। उहे लफ़्ज़ जिन खे जुमिले में सिर्फ़ु महसूसु करे सघिजे ऐं ॾिसी न सघिजे, अहिड़े नालनि खे इसम ज़ात चइबो आहे। हाणे वधीक इसम ज़ात खे सिखण लाइ उन मिसाल पढ़ंदासीं। मिसाल तौरु हू ईमानदार आहे। हाणे ईमानदार जेको आहे इहो इसम ज़ात आहे। ईअं ई असां वटि हू अमीर आहे। हाणे अमीर जेको आहे इहो बि छा आहे? इसम ज़ात आहे। हाणे अहिड़ा नाला जेके असां मिसाल अञा वधीक वठंदासीं, सियाणप, ख़ुशी, मौत, मोहबत वग़ैरह, इहे सभु इसम ज़ात आहिनि। त उमेद तव्हांजी वीडियो मां कुझु सिखियो हूंदो ऐं नेक्स्ट वीडियो में असां ईअं ई इसम जा वधीक क़िस्म खे डिटेल सां पढ़ंदासीं। अल्लाह हाफ़िज़।